जय झूलेलाल। आउं इशिता केशवानी वाङण ते 5 लाइनूं थी चवां। वाङण जे सर ते त ताज थींदो आहे ऐं हीउ ॾाढो सुठो थींदो आहे। हिन खे अलॻि अलॻि वैरायटी में खायो वेंदो आहे, जिन में सभिनि खां सुठी ऐं तरियल वाङण ऐं वाङण जो भरतो। हीउ असांजे शरीर लाइ ॾाढो हेल्दी बि थींदो आहे ऐं हिन जो रंग वाङणी थींदो आहे। ऐं मुंहिंजो ॿियो सब्जी आहे आलू। आलू त सब्जियुनि जो राजा थींदो आहे। स्पेशली सिंधी जे घर में त आलू रोज़ु ठहंदो आहे। हिन जे बिना त सब्जी अधूरी लॻंदी आहे ऐं हीअ असांजे शरीर में कार्बोहाइड्रेट जी मात्रा पूरी कंदो आहे, जेको असांखे सॼे ॾींहं लाइ एनर्जी ॾींदो आहे। ऐं हिन जो रंग ब्राउन थींदो आहे ऐं हीउ ॿारनि जो फेवरेट थींदो आहे। ऐं हिन खे अलॻि अलॻि तरीक़े में खायो वेंदो आहे। हिन जो तरियल पटाटो ऐं बॉइल्ड पटाटो बि ॾाढो सुठो थींदो आहे ऐं हिन जी चिप्स बि सुठी ठहंदी आहे।